सालगिरह हो आई आहे सालगिरह सुहिणे सतगुर जी साईं कपिल गिर जी मुंहिंजे रहबर जी खोड़ी वारे राम जी आई सालगिरह हैप्पी बर्थडे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में खबर ॾींदा हलूं त खिप्रो में अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में कपिल गिर जो दौरो ऐं 30 जन्मदिन जो केक काटियो वियो, जंहिंमें अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत, हरीश कुमार, प्रदीप कुमार, रमेश कुमार, नितिन कुमार समेत अवामी न्यूज़ जे सत शिरकत कई। कपिल गिर जे 30 जन्मदिन जो केक काटियो वियो ऐं मुबारकूं ॾिनियूं वियूं। आयल महिमान खे अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत, हरीश कुमार सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते कपिल गिर चयो त अवामी न्यूज़ हिकु बहितर इदारो आहे जेको मज़लूमनि जी आवाज़ के आला ऐवान ताईं पहुचाए मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारे थो। ऐं जस पेश कयां थो अब्दुल रज़ाक राजपूत के जे पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी आवाज़ बुलंद करण जे लाइ अहिड़ो इदारो खोले मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।